ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करूं। की आत्मा समझी बाबा खे याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजेव बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा बाबा खे याद करे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी बाबा खे। हाणे संकल्प करो मां आत्मा शांत स्वरूप आहियां। मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां। मां आत्मा आनंद स्वरूप आहियां। शक्तिशाली आहियां। विजय रतन आहियां। मुंहिंजो शरीर हिकदमि निरोगी आहे। मां आत्मा सदा उमंग उत्साह में रहण वारी, ॿियनि खे बि उमंग उत्साह दिलाइण वारी आहियां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था, जीवन में सदा ही पंहिंजी हद जी इच्छाउनि सां मुक्त रही कार्य करो। इच्छा थी करे, इच्छा रखी करे माण्हू कमु कंदो आहे न, हुनमें छा थींदो आहे, अगरि इच्छाऊं पूरी न थी वञनि त दिलि शिकस्त थींदो। असां इच्छा रखी कुझु बि ठाहिण जी, कोई तव्हांखे कोई भाॼी जो कोई टेस्ट तव्हां अनुभव कयो हुजे ऐं उहो इच्छा रखी हुजे मां अॼु उहो ई ठाहियां थी, उहो टेस्ट मुंहं में ईंदो आहे, हुन रीति असां ठाहियूं था। लेकिन ठाहिण खां पोइ उहो टेस्ट न आयो त मज़ो न ईंदो आहे न, त चईंदा आहिनि ओड़ो मज़ो ई न आयो, है न। त जे ख़ुशी जे उमंग उत्साह सां असां कुझु ठातो ऐं असांखे अगरि उनजो उहो टेस्ट न आयो त मज़ो न ईंदो आहे न, थोरो सो उदासी थी वेंदी आहे। त ईअं ई बाबा चवनि था, कुझु इच्छा रखी करे कर्म न करो। भई माण्हू सोचदा आहिनि कि मां रोटी ठाहियां, सोचदा आहिनि कि सभु खाईंदा ख़ुशि ख़ुशि, ऐं ठाहे करे कि न खाधो त पोइ चईंदा आहिनि अरे मां एॾी महिनत करे ठातो, के चखियो ई न। कोई ॻाल्हि कोन्हे, ॿाहिरि ॾाढा माण्हू वेठा आहिनि, हुननि खे ॾेई छॾो, है न। तव्हांजे घर में मायूं ईंदियूं आहिनि, हुननि खे ॾेई छॾो। मतिलबु कोई आत्मा त खाधई, कंहिं आत्मा खाई करे तव्हांखे दुआयूं त मिली, है न। असांखे छा खपनि, असां रोटी ठाहियूं या कुझु बि ठाहियूं, माण्हू सोचदा आहिनि मुंहिंजा ॿार त खाईंदा ई न आहिनि, त मां बि न खाईंदी आहियां, हाणे ठाहींदी ई न आहियां। लेकिन असां घर परिवार में माण्हू ॿार पैदा करे ॿारनि जी पालना छो थो करे, है न। ॿारनि जी पालना छो था करो, ॿारनि खे रोटी पचाए छो था ॾियो, ॿारनि जे लाइ कमायूं छो था, छो जो उन्हनि जी दुआयूं मिलंदियूं न। असां जो कर्म कंदा आहियूं, अॼु माउ पीउ भले ई मोहवश सभु कुझु करे थो, लेकिन इन सभिनि सां छा थींदो आहे, अंत में त इहे ई यादि थींदो आहे न कि हा मुंहिंजी माउ मूंखे ईअं ठाहे ॾींदी हुई, मुंहिंजे पीउ मूंखे ईअं कई, है न। बसि ॿियो कुझु थोड़ी, त माउ बि हली वेंदो त पीउ बि हली वेंदो त ख़ुदि बि थोड़नि ॾींहंनि खां पोइ हली वेंदो, छो जो हिकु शरीर छॾे करे ॿियो त वठिणो ई आहे। लेकिन एट लास्ट असांखे छा करिणो आहे, अॼु तव्हां कमाई करो था पंहिंजे ॿारनि जे लाइ, है न, पंहिंजी घर गृहस्थी हलाइण लाइ पैसो था कमायो, रोटी था पचायो, रोटियूं था ठाहियो, खारायो, ॿारनि जी सुबुह उथाए करे उन्हनि खे छो था करो। हिकु त तव्हांजो कर्म इहो आहे, है न। हर हिकु आत्मा खे हिन सृष्टि ते कुझु न कुझु त कर्म करिणो ई हूंदो आहे, है न। त थोरो समय हूंदो आहे ॿारनि खे पालण, पोइ हुन खां पोइ ॿी ज़िंदगी शुरू थी वेंदी आहे।
मतलब ॿियो पार्ट शुरू थी वेंदो आहे। पहिरियों तव्हां नंढा हुयो त तव्हां बचपन बितायो, पोइ थोड़ा वॾा थियो, पोइ थोड़ा वॾा थियो, स्टेज चेंज थींदी रहंदी आहे न। मां कई माण्हू सोचदा आहिनि मां बसि हिनखे उथाईंदी रहां, त हुन समय तव्हांजो उहो पार्ट आहे न, हुन समय तव्हांजो उहो पार्ट आहे, त तव्हांखे ख़ुशी ख़ुशी वॼाइणो ई पवंदो। जेतिरो तव्हां ख़ुशी ख़ुशी हुननि जी पालना कंदा, हुननि खे कमाए करे ख़ुशी ॾींदव, ओतिरो असांखे छा मिलंदियूं आहिनि, दुआयूं मिलंदियूं। न त अॼु तव्हां अगरि ॿारनि जे लाइ कुझु ठातो, हुननि न खाधो, कोई ॻाल्हि कोन्हे, ॿाहिरि ॾाढा माण्हू आहिनि, हुननि खे ॾेई छॾो, उहो वेही खाई तव्हांखे दुआयूं त ॾींदा, है न। डस्टबिन में फिटी कंदव त छा थींदो, हुन सां कुझु थोड़ी थींदो। माण्हू गुस्से में अची करे चईंदो आहे कोई खाए न, पोइ मां फिटी कई डस्टबिन में। अहिड़ो गुस्सो कहिड़े कम जो, गुस्सो बि कयो, आत्मा खे दुखी बि कयो, रोटी बि वेस्ट कयो, कुझु पुण्य जो खातो बि न जमा कयो, है न। त छा थियो, कुझु कमाई थी, कुझु बि न थी। त बाबा असांखे इहे ई सेखारींदा आहिनि कि हिकु त अॼुकल्ह माण्हू ॾिसो फटाफट सां न गुस्सो बि कंदा आहिनि। ॾिस मां हेॾी महिनत सां ठाती कि खाधी ई न, है न, सभिनि फिटी कई। त बाबा असांखे चईंदा आहिनि, ॾिसो जीवन में असांखे ये यादि रखिणो खपे कि असां हिते आया आहियूं, जो बि सोचूं था, जो बि ॻाल्हायूं था, जो बि कर्म करूं था, ॿियनि जे भले जे ॻाल्हाए करूं था, जंहिंसां असांजो पुण्य जो खातो जमा थिए न। अॼु अगरि असां कंहिंखे, माण्हू चईंदो न, हा मां बि चईंदीमांसि, ॾिस हुनजी बुराई करे थी, ख़ुदि कहिड़ी अहिड़ी आहे, है न, ख़ुदि कहिड़ी अहिड़ी आहे, ख़ुदि बि त सुधरल न आहे न। त माण्हू सोचदो आहे न, अच्छा ये हिनजी बुराई थी करे। ॾिस मां कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कोई ॿिए जी बुराई कंदो आहे, अच्छा खाए नथी, फिटी थी करे, ऐं ख़ुदि खे ॾिसे न त मां छा थी करां, मां बि त वेस्ट थी करां, खायां नथी, पंहिंजे घर ते ध्यानु नथी ॾियां। त माण्हू कोई टियों माण्हू ॿुधे न कि अच्छा ये हुनजी बुराई थी करे, त झटि ॾींदो, तूं कहिड़ो सुधरल आहे जो हुनखे चएं थी, है न। त इहे असां छा कयो, असां बोल सां हुनखे थोरो अहिड़ो शब्द में चयोसीं त कई बार माण्हू खे बुरो बि लॻी वेंदो आहे। ऐं थोरो हसमुख माण्हू हूंदो आहे त खिलंदो बि आहे, ऐं थोरो गुस्से वारो माण्हू हूंदो आहे, चिड़ वारो माण्हू हूंदो आहे, त हुनखे झटि चिड़ बि लॻंदी अथसि, है न। त बाबा असांखे चवनि था कि इन खां त ईअं चओ कि ॾिस भई हर हिक में कोई न कोई बुराई त हूंदी आहे न, पाण में बि त बुराई आहे, असां हुनजी छो बुराई करूं, है न। त हुनखे चिड़ बि न वधंदी, हुनखे सम्झ में बि अची वेंदो, ॻाल्हि बि ख़तम थी वेंदी। इन करे बाबा असांखे चवनि था कि जीवन में असांखे सिर्फ़ ईअं न सोचो ये मुंहिंजा ॿार आहिनि, मुंहिंजो घर आहे, मूंखे इहो कमु करिणो आहे। न, तव्हां सुबुह खां राति ताईं जो करो था न, उन सां तव्हांजो सुठो ऐं बुरो कर्म थिए थो, जंहिंसां तव्हांजो अॻिले जन्मनि जे लाइ, अचण वारे ॿिए जन्म जे लाइ जमा थो थिए। तॾहिं त माण्हू पंहिंजा कर्म कूटदा आहिनि न, कुझु बि थींदो न त कर्म कूटदा, या कुझु बि सुठो थींदो न त चईंदा हिन जा कर्म सुठा आहिनि। त कर्म कहिड़ो, हाणे तव्हां आयो ई घर गृहस्थी धंधे वारा आहियो, है न, तव्हांखे धंधो करिणो आहे ऐं ॿारनि खे संभालणो आहे, ॿियो कहिड़ो कर्म कंदो, ॿियो कहिड़ो कर्म करे पुण्य जो खातो जमा कंदो। इहो ई कर्म करिणो आहे, पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे परिवार वारनि खे सुख ॾियणो आहे, ख़ुशी ॾियणी आहे, है न। इन सां ई तव्हांजो पुण्य जो, तव्हां त हुन भाव सां करो, साम्हूं वारो वठण वारो वठे न वठे, असांखे हुन सां कोई उहो न आहे। भई असां त हुनखे हुन भाव सां ॾियूं, भई मुंहिंजो कमु जो आहे, मां त ॿार खे उथायां, मां त ॿार खे पढ़ायां, पढ़े न पढ़े हुनजी मर्ज़ी, हुनजी क़िस्मत। कम से कम इहे त न चईंदो न कि मुंहिंजी मां मूंखे पढ़ाई न, मुंहिंजी मां मूंखे उथाईंदी न हुई। माण्हू त चईंदा न, मां थी करे तव्हां छा कयो, तव्हां पंहिंजो कर्म कंदा हलो। ईअं त न चईंदा असांजी मम्मी कुझु ठाहींदी ई न आहे, उहो फिटी कंदा आहिनि, उहा न खाईंदा आहिनि, उहो उन्हनि खे न पतो आहे, बसि असांजी मम्मी ठाहींदी न आहे, हा बसि हिकु बार असां न खाधो त ठाहींदी न आहे। न त पंहिंजो उमंग उत्साह सां ख़तमु न थियणो खपे। जो चीज आहे, जो ठाहिणी खपे, वैरायटी ठाहींदव कंदव त माण्हू बि
खाई करे तव्हांखे दुआयूं ॾींदा, न त ॿियो कंहिंखे पचाए करे। माण्हू चवंदा ॿाहिरि गुरुद्वारे मंदिरनि में पचाए करे थोरो कमाई पुण्य जो कर्म करे छो, पंहिंजे घर में पचायो, केरु थो मना करे, है न। त स्पेशली घर गृहस्थी जे कम खे माण्हू महत्व न ॾींदो है न। लेकिन घर गृहस्थी में बि हाणे तव्हांजी ड्यूटी आहे त आहे ई अहिड़ी। कई माण्हू चवंदा आहिनि कि असां त कुझु कयो ई न जीवन में, बसि घर में ई वेठा आहियूं। त तव्हांखे घर गृहस्थी में ॿियनि खे रोटी ठाहे करे खाराइण जो कमु मिलियो, तव्हांखे घर खे साफ़ सुथरो करण जो कमु मिलियो, है न। इहो कमु सुठो न आहे? त ॾिसो, अगरि तव्हां सोचदो रोज़ रोज़ असां इहे ई करूं, त अॼु ॾिसो होटलनि वारा छा था करनि, जे रेस्टोरेंट में तव्हां रोटी ठाहिण वेंदा आहियो, खाइण वेंदा आहियो, उहो छा था करनि? उहो बि त इहे ई करनि था। टिकाणे वारनि खे रोज़ उहो ई सुखमनी पढ़णी आहे, उहो बोर थियनि था। मंदिर वारनि खे उहो ई श्रृंगार कराइणो आहे, करिणो आहे, मंदिरनि जी साफ़ सफ़ाई करणी आहे, मूर्तियुनि खे श्रृंगार कराइणो आहे, उहो बि बोर थी वञनि था, है न। तव्हांजे जेका धंधा हलंदा आहिनि दुकान में वञण वारा, उन्हनि खे बि रोज़ उहो ई उहा विकिणणो आहे, उहो बोर थी वञनि था, है न। त तव्हां घर गृहस्थी जे कम में बोर छो था थियो? कुझु न कुझु नयो कंदा रहो, ख़ुशी ख़ुशी सां कंदा रहो, इन सां ई त तव्हांखे दुआयूं मिलंदियूं। अॼुकल्ह जी लेडीज़ हिन में ई दुखी आहे कि मुंहिंजी साहेड़ी त जॉब थी करे, मां त घर में ई वेठी आहियां। अरे उहो पंहिंजो जॉब करे कमाए करे पंहिंजो कर्म करे थी, तव्हांखे जो कर्म आहे उहो करो न। चलो तव्हांजो जो बि पार्ट आहे, पंहिंजे जीवन में जेको बि कमु आहे न, हुनखे एक्सेप्ट करणु सिखो कि हा मुंहिंजो जीवन में इहो ई कमु आहे ऐं मां हिन में ॾाढी कमाल करे ॾेखारींदमि, है न। तॾहिं त उमंग उत्साह ईंदो न, तॾहिं त ख़ुशी थींदी, है न। ॿाहिरि जॉब करण बि आसान थोरी आहे, उते बि केॾो ॿुधणो पवंदो आहे, केॾो उते बि त कमु त हूंदो आहे, उहो ई कमु करे। बसि हा भई कंप्यूटर हलाईंदी आहे, बसि कंप्यूटर हलाईंदी आहे, तव्हां बि घर वेही कंप्यूटर हलायो, केरु थो घर जो कमु करे कंप्यूटर हलायो वेही, न। त इहे जेतिरो तव्हां ॿियनि जे जीवन खे ॾिसंदा रहंदा न, ख़ुदि जे जीवन में तव्हांखे मज़ो न ईंदो। ख़ुदि जे जीवन में असांखे छा सुठो आहे उहो असांखे अनुभव करे सदा सुख शांति ख़ुशी सां रहणो आहे, तॾहिं त पुण्य जो खातो जमा थींदो न। त बाबा चवनि था कि कोई बि इच्छा रखी करे कमु न करो। अगरि तव्हां कुझु इच्छा रखी करे कमु कंदव न, त हुन में तव्हांखे दुख ई मिलंदो। छो जी अगरि सुठो थी वियो त तव्हांखे अभिमान ईंदो, है न। अभिमान ईंदो त किथे न किथे ग़लती थी वेंदी, पोइ दुख भोगणो पवंदो, जमा न थींदो। ऐं अगरि तव्हां इच्छा रखी कुझु कमु कयो, उहो न थियो त तव्हांखे दुख थींदो कि अरे इहे थियो ई न, मुंहिंजी इच्छा पूरी न थी वियो त बि प्रॉब्लम, अभिमान ईंदो, अभिमान त आहे ई विकार, न थियो त बि प्रॉब्लम। तंहिंजे करे बाबा असांखे चवनि था कि पंहिंजी ड्यूटी, पंहिंजो कर्म सम्झी करे हर कर्म कंदा हलो, सुबुह खां राति ताईं। ॾिसो वैसे गायन बि आहे न, फल जी इच्छा न करो। पंहिंजो इहे जेका जेका माण्हू चईंदो आहे न, चइण में त ॾाढो माण्हू 2-3 डायलॉग ॿुधाए ॾे ऐं चवंदा आहिनि हा असांजो गुरू बि ईअं ई चईंदो आहे, असांजे ग्रंथनि में बि इहे लिखियलु आहे, असांजे शास्त्रनि में बि इहे लिखियलु आहे। लेकिन उहा ॻाल्हि कर्मनि में केतिरी थी अचे तव्हांजे, है न। तव्हां पढ़ो त था फल जी इच्छा न रखो, लेकिन तव्हां त रोटी ठाती, कंहिं बि न खाधी, हुन समय तव्हांजो मुंहुं कीअं हुयो, है न। तव्हांजी स्थिति छा हुई? तव्हां सोचो भई मां त ठाती, खाओ न खाओ ठीकु आहे, न त मां ॿाहिरि ॾाढा वेठा आहिनि हुनखे ॾेई थी अचां, डस्टबिन में छो फिटी करूं असां, है न। ॾाढा माण्हू वेठा आहिनि, ताज़ी ताज़ी खाराए अचो, तव्हांखे केॾी दुआयूं मिलंदियूं। माण्हू जे माण्हुनि वटि ॿार न हूंदा आहिनि न, या जे वटि जंहिंखे इच्छा हूंदी आहे, उहो घर में एॾे माण्हुनि जे लाइ रोटी ठाहे करे ॿाहिरि बाटण वेंदा आहिनि, है न। जॾहिं इंसान जॾहिं किरंदो आहे न, काथे दुख ईंदो आहे, ठोकर खाईंदो न, पोइ हुनजी अकल ठिकाने में अची वेंदी आहे, पोइ सिधी रीति कमु करणु लॻी वेंदो आहे। त असां किरूं, हुन खां पोइ सिखूं, हुन खां पहिरियों ई सिखी वञो न।
जो कम जीअं आहे, है न। ॾिसो अॼु माण्हू वटि अगरि 1000 रुपयो हूंदो न त थींदो अरे मूं वटि त 1000 रुपये या लख खपनि मूंखे त। जंहिं ॾींहुं उहो 1000 बि न हूंदो न तंहिं ॾींहुं चईंदो अरे कम से कम 1000 त हुयो, हुन में ई सुठो हुयो। त पहिरियों ई वैल्यू करो न, है न। पहिरियों ई तव्हां वटि जो आहे उनमें तव्हांखे जीवन में सुख शांति सां कीअं रहणो आहे उनजी वैल्यू करो, है न। हर हिक चीज जी दाल रोटी आहे त हुनमें बि ॾिसो जॾहिं वॾा उन रीति हलंदा न घर जा जेका त उन्हनि जो वाइब्रेशन फैलंदो। अॼु माण्हू सभु माण्हू ॿारनि जे लाइ ई चईंदा आहिनि असांजा ॿार अहिड़ा आहिनि, खाइनि नथा, टीवी था ॾिसनि, मोबाइलियूं था ॾिसनि, असांजा ॿार पढ़नि नथा, असांजा ॿार अहिड़ा, असांजी नुंहरियूं अहिड़ियूं, है न। लेकिन कॾहिं ॿारनि खां पुछो त माउ बाप छा कंदा आहिनि, है न। उहो वीचारा कुझु चवनि त हुनखे चइण न ॾींदा, चईंदा अच्छा मम्मी पापा खे ईअं चइबो आहे। त ग़लती त वॾनि जी आहे न। 90% ग़लती वॾनि जी हूंदी आहे, 10% हुननि जो पिछले संस्कार हूंदो आहे या संग जो प्रभाव हूंदो आहे, है न। घर में के भाव सां मां रोटी थी ठाहे ऐं थकी करे चिड़ करे रोटी ठाहींदी त वो वाइब्रेशन ईंदा न, ॿार कीअं खाईंदो। तव्हां पहिरें हुन सोच सां रोटी ठाहियो कि अलाए खाईंदा न खाईंदा, मां ठाहियां त थी अलाए खाइनि न खाइनि, हू खाईंदा ई न आहिनि पर वरी बि ठाहियां थी ॾिसूं खाए थो। त सोच असांजी छा आहे, है न। असांजी स्थिति छा आहे, असां ख़ुशी ख़ुशी रोटी ठाहियूं था, ॾिसो उहो ई गुरुद्वारे या धार्मिक स्थान ते माण्हू उहो ई भाॼी चुपचाप खाईंदो आहे, है न। त तव्हां घर में हिकु त रोटी कीअं ठाहियो था, कीअं पचायो था, टीवी ॾिसी करे खाओ था या सुठे भाव सां खाओ था, तव्हां त रखो भई ऐं चुपचाप सां भॻवान जी यादि में रही करे खाओ, चओ इहो ई लंगर आहे अॼु इहो ई खाइणो अथव, है न। इहो ई भॻवान जो प्रसाद आहे, इहो ई खाइणो आहे, है न। टीवी ॾिसी खाईंदव, उल्टो सुल्टो ॻाल्हाए करे खाईंदव त जेको खाइण न खाइण वारो हूंदो उहो त ॾिसंदो ई न, खाइण वारो हूंदो त न खाईंदो। त भाव छा आहे असांजो, है न। भाव छा आहे घर में, अगरि माउ अगरि घी दूध खाईंदी न हुजे, हुनखे हुनजी स्मेल ई नथी वणे, त सोचो ॿार खे घीअ जी चीजूं ठाहे बि ॾींदी हूंदी त घणा बार चईंदी हूंदी छी छी बदबू थी अचे। त ठाहिण वक़्तु ई तव्हां ईअं चओ था बदबू थी अचे, अलाए कीअं खाईंदा आहिनि, त वीचारा उन्हनि जेका खाईंदा उहो खाई सघंदा, है न। त इन करे डायरेक्ट कॾहिं बि पंहिंजे ॿारनि खे या पंहिंजी नुंहरनि खे या कंहिंखे बि असांखे ग़लति न चइणो आहे, चाहे नुंहुं ई ससु खे ग़लति न चई सघंदी आहे, ग़लती हुन में बि हूंदी आहे, बसि उहा नज़र न ईंदी आहे, ॿिए खे नज़र ईंदी आहे। ॾिसो ॿियनि जी ग़लती असांखे फटाफट नज़र अची वेंदी आहे ऐं हुनखे असांजी ग़लती नज़र थी अचे, त जॾहिं साम्हूं वारे जी तव्हांखे ग़लती नज़र थी अचे न, हुनखे बि अचे थी, तव्हांखे पतो लॻी वियो की हुनखे मुंहिंजी छा ग़लती नज़र अचे थी, हुन तव्हांखे ॿुधाए बि छॾी, त तव्हां बि पहिरियों त सोचजो न, ईअं थोरी की मां हेॾी वॾी आहियां, हीअं थोरी चइबो आहे, अरे वॾी आहियां त छा थियो, दिमाग़ सम्झ सां वॾो जेको हूंदो आहे न हुनखे वॾो चइबो आहे। अगरि कोई माण्हू सम्झ सां वॾो न आहे न त हुनखे नंढो ई चईंदासीं, भले उहो संबंध में केॾो बि वॾो हुजे, माण्हू हुनजी इज़त कंदा लेकिन अंदरि त सम्झदा न इहे ग़लति आहे, त इन करे बाबा असांखे चवनि था असांखे कॾहिं कंहिंजे मथां बि, असां ॿारनि जे मथां बि उंगली न उठाए सघंदा आहियूं, है न, की इहे हीअं कंदो आहे, न मां छा कंदी आहियां, असांजे घर में माण्हू कीअं कंदा आहिनि हुनजे कारण ॿार हीअं कंदो आहे, त असां सुधरूं त ॿार पाणे ई सुधरी वेंदो, है न। अॼु नंढो ॿार बि रोईंदो त हाल फ़िलहाल चुप कराइण लाइ माण्हू छा कंदा, चल मोबाइल में उहो गानो हलाइसि, कंदा ई सही, हाल फ़िलहाल चुप कराइणो आहे त कंदा ई सही, है न। ॿियो कोई टेक्निक न आहे, तव्हां ॾिसो घर में अॼु माण्हू घणा रहंदा आहिनि, हर घर में 3 3 4 4 माण्हू,
है न, साथ में रहनि नथा, ॿियो घटि फैमिली, कंहिंखे चिक चिक, हा भई हिकु घर में माई ज़रूर रहंदी कमु करण वारी, है न, भले फैमिली मेंबर घटि हुजनि, हिकु माई रहंदी, भई उहो जो उथि वेही करे कमु करे, बाक़ी सभु वेठा हूंदा। त पोइ ॿार काॾे वञे, है न, ॿार अगरि कुझु करे, रोए चिक चिक करे, चईंदी मां चईंदी मूंखे कमु आहे, पीउ चईंदो मूंखे कमु आहे, वठि तूं मोबाइल वठि, चुपचाप वेही ॾिस। ग़लती केरु थो करे, है न, संबंधनि खे तोड़े छॾो, हुन खां पोइ पंहिंजे पंहिंजे कम में बिज़ी थी वञो, पोइ ॿार काॾे वञे, है न। त इन करे बाबा चवंदा आहिनि कि असांखे डायरेक्ट कंहिंखे बि ग़लति न चइणो, है न। अॼु तव्हां ॿारनि खे कुझु शुरू खां सेखारींदा ई न घर जो, त उहो शादी करे कीअं कंदा, त नुंहुं ख़राब थी कि हुनजा माउ पीउ ख़राब थिया, हुनजे माउ पीउ जी ग़लती आहे न। स्पेशली छोरियुनि खे त कराइणो ई आहे, छोरनि खे बि कराइणो आहे, घर जी साफ़ सफ़ाई, उथणी वेहणी, भाॼियूं आदि कीअं ख़रीद कबी आहे, है न। छोरा छोरी ॿिन्हिनि खे असांखे पहिरियों खां ई सिर्फ़ु पढ़ाई पढ़ाई थोड़ी, थोरो घर जो कम बि हुनखे हफ़्ते में हिकु ॿ बार ॿिन्हिनि खे ई सेखारिणो ई खपे, छो कि अॼुकल्ह ॿई अगरि कमाईंदा त ॿिन्हिनि खे ई करिणो ई पवंदो, त उहो त हुननि सिखियो ई न आहे, त पोइ ग़लती कंहिंजी, नुंहं जी ग़लती थोड़ी आहे, माउ पीउ जी ग़लती आहे। ॿारनि खे कुझु सेखारीनि नथा, बसि ट्यूशनियूं, स्कूल, मोबाइल, गाॾियूं, बसि जॉब करे मुंहिंजी धीअ मुंहिंजो पुटु, बसि हुन खां पोइ डिवोर्स करे घर में अची करे वेही रहो, है न। पैसो बर्बाद आहे हिन समय, बेसमझी सां कमु कंदा रहंदा आहिनि, अलाए छा छा करनि था न। ऐं गुरू केॾा निकिरी आहिनि, अॼु असां पीअर घर में हुन वीचारी छोरी जो ॿियो गुरू हूंदो, हुनखे माउ पीउ चईंदो हिनखे पूज, शादी करण खां पोइ ॿिए खे पोइ चईंदी मां हिनखे छो पूजां, मां त हुनखे ई पूजंदो, हिन में बि लड़ाई झगड़ो थी वेंदो, हिन में बि घर में उहा नुंहं टिकी न सघंदी आहे, न। त हर हिकु चीज अॼुकल्ह सोचे समझी करो, बिना देखे न करो। हाणे कंहिंजी के छोरी जे घर में आहिनि ई 3-4 ॼणा, हुन ॾाढे ॼणनि जी रोटी ठाहिण सिखी ई न आहे, सिखी छा, बिल्कुलु बि न सिखी आहे, उहो त हुते आराम सां रही आहे, ऐं हिते शादी खां पोइ हेॾे माण्हुनि ॼणनि जी रोटी ठाहींदी, न ठाहींदी, त इहो बि ॾिसणो खपे भई हुननि जे घर में केतिरा ॼणा आहिनि, असांजे घर में हेॾा कंदी सही हीअ, पहिरियों ट्रेनिंग ॾियणी खपे, हुन खां पुछो, माण्हू ड्रिजदा आहिनि, न न पहिरियों ड्रिजाएसि न, ड्रिजाएसि न त हुनजो नतीजो छा आहे, केॾा माण्हू पैसा बर्बाद था करनि शादियुनि में, पोइ डिवोर्स में केॾा पैसा बर्बाद था करनि, मतिलबु हिन करे परमात्मा असांखे सेखारींदो आहे थोरो धैर्यता सां समझदारी सां कमु करो, है न। सिर्फ़ु पैसा आहिनि त अॼुकल्ह पैसा काथे था वेस्ट थियनि, माइनि वटि खाई पी घर में वेहींदा, मायूं कमु करे वेंदियूं, पोइ पचदो न, पोइ बीमारी थींदी, पोइ डॉक्टर वटि वेंदा, पोइ चईंदा मूंखे इहो आहे इहो आहे इहो आहे, है न। पैसो आहे हिन जो मतिलबु इहो थोड़ी कि असां बसि माइनि खे ऐं डॉक्टरनि खे ई ॾींदा वञूं, पोइ माइनि सां बि एॾो चिक चिक कंदा रहंदा आहिनि कि ॾिस असांजा बर्तन हीअं करे रखिया अथई, हीअं करे रखियो अथई, पोइ उहो ॿियो प्रॉब्लम, उहो ॿियो अशांति, त थोरी समझदारी सां कमु करो न, न। मायूं छा कंदियूं, मायूं त इहे ई कंदियूं, हुननि खे त पैसा खपनि, डॉक्टर छा कंदा, इहे ई कंदा, हुननि खे त पैसा खपनि, तव्हांखे पहिरियों थोरी सी ईअं दवाई ॾींदा, चईंदा वरी ईंदी, मुंहिंजो इहो ठीकु न थियो, वरी अचिजां, वरी हुन में पैसा, वरी हुन दवाइनि जा पैसा, त थोरो सो सम्झ सां कमु करो न। मूंखे त हिनजो टेस्ट ॾाढो सुठो लॻंदो आहे, शरीर खे सूट नथो करे, सर्दी आहे हुन अनुसार कपिड़ा न पाईंदा, फैशन में रहंदा, हुन खां पोइ बीमार थींदा, पोइ डॉक्टरनि खे पैसा ॾींदा, न। ख़र्चो केॾो आहे, बेसमझी सां माण्हू एॾो ख़र्चो करे थो, पोइ चए थो सभु कुझु भॻवान थो करे, पोइ दुख आयो, कुझु बीमारी थी, कुझु हार्ट अटैक थी वियो, कुझु छा थी वियो, पोइ चईंदो जेकी भॻवान जी मर्ज़ी, कर्म ख़ुदि था करनि ऐं दोषी भॻवान खे ठाराइनि था,
ऐं चवनि था असांजे अंदर भॻवान, अरे तव्हांजे अंदर भॻवान आहे त तव्हांजे अंदर वारे भॻवान खे एतिरी सम्झ न आहे छा कि छा कमु करूं छा न, अंदरां उहो तव्हांखे कुझु सिखाए नथो छा? है न? पोइ भॻवान ते माण्हू केॾा दोष केॾा कलंक था लॻाइनि, तॾहिं त पाप आत्माउनि जी दुनिया आहे इहे। है न? हर कदम ते माण्हू पाप ई पाप थो करे, ग़लती खुदि करे थो पोइ चए थो भॻवान थो करे, त केॾो वॾो पाप आहे। त इन करे पापनि सां बचण लाइ थोरो सो पंहिंजे दिमाग में हर ॻाल्हि खे सोचे सम्झी कर्म करो, मुख सां सोचे सम्झी ॻाल्हि कढो। अंध में ई असां कंहिंखे बि ग़लति न चई सघंदा आहियूं। अॼु असां चइण में त ख़ुदि खे छिपाइण लाइ माण्हू भले ई ॿारनि खे ग़लति चए कि हिन ईअं कई, लेकिन उहो बि पाप चढ़ंदो आहे। अच्छा, मीठे मीठे सिक लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदाना हद जी रॉयल इच्छाउनि सां मुक्त रही सेवा करण वारा निस्वार्थ सेवाधारी ठहो। बाबा चवनि था जीवन में हर कर्म कंदे हुए कॾहिं बि कोई इच्छा रखी कर्म न करो, निस्वार्थ भाव सां कर्म कंदा हलो त फल ज़रूर मिलंदो, बंधन बि न रहंदो ऐं हिसाब किताब बि चुकतो थी वेंदो। स्लोगन आहे वाइदनि खे फाइल में न रखो। मतलब असां जो बि वाइदो कंदा आहियूं न, भई अॼु खां असां हीअं न कंदासीं हीअं न कंदासीं, उनखे कर्मनि में लायो। बाबा असांखे चवनि था वाइदनि खे, जो बि तव्हां वाइदो करो था, जो बि सोचो था, उनखे कर्मनि में लायो, भॻवान खे अर्पण करे कर्मनि में लायो, तॾहिं ई असां में परिवर्तन ईंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,